चेयरमैन जी मुशावरत सां 16 अक्टूबर 2025 ते पेटल जी मरकज़ी ऑफिस हैदराबाद में इजलास घुरायो वियो, जंहिंमें मरकज़ी इलेक्शन कमेटी जे चेयरमैन जनाब गाज़ी खान जमाली, वाइस चेयरमैन जनाब मंजूर अहमद चांडियो, सेक्रेटरी जनाब सैयद मुमताज़ हुसैन शाह, मेंबर जनाब गुलाम रसूआ भंगवार, मेंबर अरबाब अली पनियार, जॾहिं त इलेक्शन मॉनिटरिंग कमेटी जे मेंबर जनाब नियाज़ हुसैन जलबानी, मेंबर जनाब गुलाम सरवर मंकी ऐं मेंबर जनाब शाहिद हुसैन महमदी जिन शिरकत कई। इजलास में सभिनी मेंबरनि जे गॾियल मुशावरत सां तालुकनि जी इलेक्शन जो शेड्यूल तयारु कयो वियो, जंहिंमें इलेक्शन जी तारीख़ 18 जनवरी 2026 मुक़ररु कई वई, जंहिंजी वज़ाहत जनाब चेयरमैन साहब जिन पाण दादू में कयल प्रेस कॉन्फ्रेंस में करे चुको आहे त असां सभिनी मुतफ़क़ तौर ते 18 जनवरी 2026 ते इलेक्शन जो शेड्यूल तयारु कयो। चेयरमैन साहब जंहिं पंहिंजे कॉन्फ्रेंस में चयो त मूं कमेटी अॻियां रखियो त स्टेक होल्डर सां मशवरो कजे, दोस्तनि न मञियो। दोस्तो चेयरमैन साहब ग़लति बयानी दरअसल इंडस्ट्री डिपार्टमेंट तरफ़ां तालका उॿाड़ो ऐं तालका नओं सखर बाबति जेको फ़ैसिलो कयो हो उन फ़ैसिले खे मञण खां इनकार कयो, जंहिं ते सेक्रेटरी साहिब चेयरमैन साहिब खे चयो त जेको फ़ैसिलो पाण न करे सघियासीं, इहो फ़ैसिलो इंडस्ट्री डिपार्टमेंट कयो आहे, उन ते कंहिंखे बि एतिराज़ु न हुअणु घुरिजे। जंहिं ते चेयरमैन साहिब जिन चयो त मां इंडस्ट्री जे कंहिं बि फ़ैसिले खे न मञींदुसि। चेयरमैन साहिब गैर इख़लाक़ी रवैयो अख़्तियार कंदे इजलास दौरान जनाब मरी साहिब ऐं इंडस्ट्री डिपार्टमेंट ख़िलाफ़ ज़ोर सां गैर इख़लाक़ी ज़बान अख़्तियार कंदे शेड्यूल ते सही करण खां सवाइ उथी हलियो वियो ऐं चवंदो वियो त हाणे ॾिसूं त इंडस्ट्री डिपार्टमेंट इलेक्शन कीअं थी कराए। दोस्तो चेयरमैन गाज़ी खान जमाली साहिब जनाब मरी साहिब जिन मथां करप्शन जा बेबुनियाद इल्ज़ाम आया आहिनि, जिन जनाब मरी साहिब जिन मरकज़ी इलेक्शन कमेटी खे ख़ुदि मुख़्तियार कयो हो ऐं आइन तहत फ़ैसिला करण जो पाबंद बणायो ऐं इलेक्शन मॉनिटरिंग कमेटी खे मॉनिटरिंग करण सां गॾोगॾु रहनुमाई करण जो पाबंद कयो हो। मरी साहिब इलेक्शन जे फ़ैसिलनि में कंहिं बि क़िस्म जी मुदाख़लत न कई आहे।